शामिल कंदासीं। वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ अवामी मसइलनि जे हल तोड़े तकड़ी तदारुक करण ते अवाम दोस्त MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी जे मान में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि, बिरादरियुनि, वापारियुनि तोड़े समूरी सिविल सोसाइटी पारां आलीशान अंदाज़ में शानदार आजियाण ॾियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंजे करे अवाम दोस्त MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी जे अवाम दोस्त सियासत में रिकॉर्ड ऐं तारीख़ी इज़ाफ़ो थियणु लॻो आहे। हुन सिलसिले में ताज़ो इस्लामपुर पाड़े जे चंड्र मेमण बिरादरी ऐं आपका ज़िले ठटे जे मुतहरिक ऐं सरगर्म अॻवान मोहम्मद हनीफ़ चंद्र मेमण पारां अवामी ख़िदमतुनि एवज़ MNA अयाज़ शाह शिराज़ी जे शान में शानदार तारीख़ी आजियाणो पिणु ॾिनो वियो। आजियाणे तक़रीब में ताजिर इतिहाद सिंध जे सरवान डॉक्टर कामरान कुरैशी सां गॾु अनीस अख्तर मेमण, हाजी वसीम टोकाणी मेमण, मिठा खान लाशारी, इसहाक मेमण, शहज़ोर चांग, जावेद गनी मेमण, सत्तार कुरैशी, अहमद नवाज़ पठान, राजू कुरैशी, काउंसलर सुमार कुंभार, दानिश हाशमानी, फरीद आलम चंद्र, हाजी सिराज काज़ी, नईम चंद्र मेमण समेत ॿियनि सवें शहरियुनि, वापारियुनि ऐं आपका अॻवाननि शरीक थी शानदार अवामी ख़िदमतूं सरअंजाम ॾियण ते MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी खे अजरकूं ऐं लुंगियूं पाराए मथस गुलनि जी वर्खा कंदे खेसि खिराज तहसीन भेटा पिणु पेश कई।